ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काने खां जावेद पीरज़ादे जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे मियां मोहम्मद नवाज शरीफ जी सालगिरह तकरीब पाकिस्तान मुस्लिम लीग नून डिवीज़न सेक्रेटरी लाड़काणो में थी गुज़री। तकरीब जी सदारत हमीदुल्ला तुन्यो, जनरल सेक्रेटरी डिवीज़न लाड़काणो जन कई। मीर सादिक खान जलपाणी, नायब सदर सिंध सरदार अल्ताफ खान जोकियो, सीनियर नायब सदर डिवीज़न लाड़काणो हाजी खान बिरोही, नायब सदर डिवीज़न इंफॉर्मेशन सेक्रेटरी शफीक अहमद कोराई, शरीफ खान बिरोही, नायब सदर ज़िलो लाड़काणो इम्तियाज़ खान ओडो, जनरल सेक्रेटरी त्यालकोल रतोदेरो निसार अहमद चांडियो, जनरल सेक्रेटरी सिटी लाड़काणो लुत्फ खान सुमरो, सदर लेडीज विंग ज़ालको ज़िलो लाड़काणो नरेश सदर मिनारिटी विंग ज़िलो लाड़काणो समेत सीनियर वर्कर जावेद शेख, अली नवाज़ खान उमराणी जी शिरकत कई। तकरीब में क़ायद जे उमिरि दराज़ लाइ दुआ घुरी वई। अॻुवाणनि गॾियल ख़िताब में चयो त मियां मोहम्मद नवाज शरीफ असांजो क़ाइद वाहिद लीडर आहे जंहिं हिन मुल्क खे मज़बूत बनाइण लाइ हिन मुल्क खे एटम बम मोटरवे सीपेक जहिड़ा मनसूबा आणे हिन मुल्क खे तरक़ीअ जे राह ते गामज़न कयो। पर अफ़सोस मुल्क दुश्मननि खां हिन मुल्क जी तरक़ी बर्दाश्त न थी ऐं उन जे चूंडियल हुकूमत खे ख़तमु करे मुल्क दुश्मनीअ जो सबूत ॾिनो।